छोटू साइड दी पुट हेलो मेरा साइड गाड़ी 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 है आनंद आलो टाइम ता हेठ ले आलो हां हेठ ले आनंद आलो हेलो बोलो हेलो ना गाड़ी में बस 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 कलंदर बख्श तू हिम्मत कर साइड दी ये भुट्टो रेड का साइड में जो दोस्त है थोड़ा साइड में सभिनी जो इन पोइते थियो साईं तां परियों दादा सब परियों हमीद दादा तां थोड़ पोइते थियो सभिनी जो ईंदो मदर साहब का देबो नहीं ताड़ी ताड़ी दुआ दादा मुनी ने दे दुआ करो अल्लाह क्या बात है क्या है क्या ऑडिटोरियम हाल पंचो चेयर जो हिते पूरे सखर डिवीजन में किथे न अवां जी महिरबानी सां अवां जी असांजे मथां जेकी रहनुमाई उन जे करे सॼो कमु थियो अवां जी महिरबानी ख़ासि ऐं हीउ कमु पियो थिए साईं ख़ैर सां पंहिंजो आहे ठहनि पिया अलाह साईं तव्हांखे नेकी ॾे हिकिड़ो त शाबलो जी मिटाई गुजरो नालो उहो आहे लेकिन एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक आहे जी साईं ऐं ॿियो आहे मखदूम मोहम्मद आकिल साईं जे हवाले सां उहो आहे ऐं उन खां अलावा हेठि जेको आहे पार्किंग बि आहे ऐं मुसाफ़िर खानो बि आहे जेके ज़ाहिरीन ईंदा दरगाह ते उन्हनि जे लाइ ये ना रिसर्च हॉस्टल भी थे ये इन पासे डबल स्कॉलरशिप जेके रिसर्च कंदा दरगाह ते उहे थे माल बालती माल गंजा बाबा माली माला माली माला दरगाह 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 ज़्यादा किराए साईं तक पीछे दरगाह ते वठो न उते इते भी थी वञे थोड़ो अब वो रात कुछ मिनटन जो बस
पोइ जीअं साईं खे तकलीफ़ ई न ले लिया जी मेरा फ्रेम सही थी अॼु जेको ही इफ़्तिताह आहे खोड़ा में हा मखदूम जो जेको ही इफ़्तिताह कयो पिया हेॾो वॾो जेको 500 बेडनि ते मुश्तमिल हिकिड़ी हॉस्पिटल आहे ऑडिटोरियम उन खे कीअं पिया ॾिसो ऐं वॾी दरगाह आहे ऐं वरी मखदूम साहिब जिन जे जेके बीठा अथव साम्हूं हिननि जी काफ़ियुनि ऐं मूंखे बि हुकुम थियो त जेको थी सघे दरगाहुनि खे जिते किथे कोशिशि कई आहे ख़िदमत कजे ऐं तमामु पुराणा मक़बरा उन्हनि खे रिनोवेट करायो आहे कोशिशि कई आहे उन्हनि खे नओं करायो त हिते बि ज़रूरत हुई ऐं साईं चयो ॿियनि दोस्तनि बि चयो त हिते जेको आहे दरगाह उन सां गॾु ऑडिटोरियम ठाहे मेन त ऑडिटोरियम पर हाणे साईं ॿुधायो जेको त हिन सां गॾु वरी मुसाफ़िर खानो बि आहे पर मुसाफ़िर खानो चङनि भलनि मुसाफ़िर इन सां गॾु साईं कंप्यूटर लैब जो बि इफ़्तिताह आहे ऐं तव्हां साबिक़ा वज़ीर आला सिंध बि रहिया आहियो तव्हां जेको आहे हिन एॾे नंढड़े शहर में एॾो वॾो कमु मखदूम साहिबु करे पियो बजट जे हवाले सां थोरो हिनखे केतिरो रिलीफ ॾींदो ऐं केतिरो जेको असां हिन जी तरक़ी लाइ न आहे इंजीनियर हुजे त ॿुधाया पर चङी भली एस्टिमेट आहे मुंहिंजे वक़्त जी आहे ऐं उहा असां थियल ई सैंक्शन हाणे हीअ हुकूमत ज़रूरु रिलीज़ कंदी कुझु कयो अथऊं कुझु वरी मखदूम साहिबु साईं सिंध में जेको सुफ़िन जो मोहबत अमन भाईचारे वारो पैगाम आहे उन खे कीअं पिया ॾिसो साईं उहो वॾो पैगाम आहे न मोहबत वॾी शइ आहे ॻोल्हाए कई आहे रसूल करीम ॿियो हेॾी वॾी महांगाई वधी वई आहे साईं सॼो माण्हू फसा पिया आहिनि ग़रीब माण्हू ॾाढा महांगा थी विया सॼी दुनिया में आहे तव्हां वञो लंडन त वधीक इन्फ्लेशन साईं जिते किथे अमेरिका में सभ खां वधीक आहे पर साईं गवर्नमेंट सब्सिडी गॾो गॾु हूंदी आहे पर गवर्नमेंट पूरी कोशिशि करे थी हा इहा हाणे साल बि न थियो आहे त हिन मामले में करोड़ा माण्हू आहिनि जेके वेचारा बेरोज़गार आहिनि असां सिंध में ख़िदमत कई आहे मुझे लगी कंप्लीमेंट करके अस्सलाम वालेकुम सर मुफ्ती साहब ने हिते दरगाह साहिब वनी रश न कयो बस आस्ते आस्ते आराम
मलाइका लॻनि था कीअं हू अचनि थियूं आपे कोसनि जा प्यारा करे सभिनी खे उहो नज़ारो थो मिले हुननि घूर आई आपे कोसनि जो प्यालो पिया जॾहिं हुनजे मथां प्यालो उते बि मथां मलाइका जी आवाज़ ज़िंदा है हिते नसीब न आहे इन करे इनखे न पिया पोइ हिकिड़ो टेपो बि हुनजे ज़बान निकितो सॼी ज़िंदगी सही हुन में पाणी पीतो सिर्फ़ु चप चटी थो रहे वीडियो सर दुआ दुआ अमीर अहमद साईं जेके तालिब मौला जा उस्ताद हैदराबाद पहिरियां किताब लिखिया काफ़ी साईं मस्तूर मोहम्मदी जिन वटि विजय सरकार आहे मस्तूर मोहम्मदी साईं जिन वटि पीर साहिब गंबड़ वारीपुर जा जेके मोहम्मद शाह उहे साईं 4 साल साईं वटि रहिया साईं जन जे तौसुफ़ सां गंबड़ वारीपुर आबाद कयो मोहम्मद राशिद रोज़दड़ी पीर साहिब उहे 12 साल हिते साईं वटि फेस पिया 12 साल उन खां परियां ॾाढा साईं शफ़ी साईं जेके साईं करम अली शाह साईं असांजा परियां मस्तूर मोहम्मद आकिल साईं जेके मस्तूर इस्माइल साईं जा न्याणा पार्टी सभी जो फिर शहीद मुजामला से हाल इस्लाम पाकिस्तान मुजामला से पाकिस्तान बैरूनी साजिशों का मुजामला से पैरन के वास्ते बुजुर्गों के वास्ते प्यार पालन के वास्ते सभी शहीद मसूबाग शहीद मुजामला से इंसान हाजिर साईं कायम शाह खैर घर वाला दोस्त साईं शफ़ाई कामला मुजामला से राव में करम में जेके दोस्त सभी कबरा तकबर में ना लगा सभी इन अल्लाह मलाइका यसल्लूना अला नबी या अल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लम तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि जी नहीं अब्दुल शहीद साईं जा ॾाढा साईं जन जिनके हुजूर साईं जन साईं दस्तार पाराई साईं कर में जन पाण पाण हा उते मदीने पाक में जी साईं हिते पाण रूहानी तौर ते आमद थी साईं कर में जन सुभान मस्तूर अब्दुल खालिक अवल जेके पहिरियों हिते आया खुड़न में खोड़ा कोम वारा साईं जा मुरीदा साईं सभु हितां हितां पोइ लॾे वञी हुन पार वेठा वञी दरिया शहीद हाजी शाह लकियारी शहीद आहे साईं खोड़ा जॾहिं होॾे लॾे वेठा आहिनि साईं उते पंहिंजे मुर्शिद जे नाले सां रखियऊं नालो पंहिंजे वसंत ॻोठ जो आकिल हाणे मोहम्मद आकिल साईं जो नालो आहे साईं कैमल शाह सिहत ॾियो तंदुरुस्ती ॾियो शफ़ा हज़रत शादाबाद मुंहिंजो औलाद खे शादाबाद साईं जो सॼे ख़ानदान खे शादाबाद
मुझा मुला थी साईं जे सॼे ख़ानदान जे साईं जे दोस्तनि बाबा साईं जे सभिनी खे शाद बाबा साईं खे इज़तूं शान मान मुझा हुन से इज़तूं शान मान अता फरमाए शान मान अल्लाह अल्लाह मुझा हुन से साईं जे सेहत तंदुरुस्ती शिफ़ा मुझा हुन से रहमत फरमाए मुल्क पाकिस्तान में खैर फरमाए शहीद ज़ुल्फ़िकार तो शहीद मोहतरम बेनर तो दर्जात बुलंद फरमाए दर्जात बुलंद मुझा मुला से सभिनी हथ रहमत फरमाए सिंधु जो खैर फरमाए पाकिस्तान खैर आलमी इस्लाम खैर फरमाए मुसलमानों ने खैर फरमाए तुर्की फ़लस्तीन जो मुसलमानों ने हथ रहमत फरमाए कश्मीर शाम जो मुसलमानों ने हथ रहमत फरमाए मुझा मुला से रहमत फरमाए करम फरमाए सभिनी हथ पंहिंजे प्यारनि जो वास्तो पंहिंजे प्यारनि जो वास्तो पंहिंजे प्यारनि आशिक़नि जो आक़ाइद हो जहाँ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर रसूलिही सय्यिदना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन रहमतक या आमीन बोलो 217 शहीद से गंजे शोदा 217 शहीदनि जा लाशा हिन खूह में 3 ॾींहं लाश पिया कोई बि खणण वारो न हो हाणे खूह हिनखे ख़ाली कराए पीर मूसा जा घोटकी वारो जीलानी बादशाह उनखे हुकुम थियो हुज़ूर साईं जो ख़्वाब में त वञो उते ऐं उन्हनि जे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु शहीदनि जो उहो 3 ॾींहं ते साईं हिते पहुतो 3 ॾींहं ते सभु लाश जेके बि आहे सवाइ मख़दूम साहिबनि जे सादात जे ॿिया सभु हिकिड़े खूह में एट ए टाइम दहशत फौज कशी शहीदनि जो केतिरे 217 हिन में इज्तिमाई 17 हिन में न साईं टोटल 222 आहिनि बाक़ी 5 अंदरि आहिनि आमीन आमीन तुर्की शाम फ़लस्तीन कश्मीर जो मुसलमान सही का हमेशा सेहत तंदुरुस्ती आमीन आमीन मुझे अपना सही दोस्ताना शहीद बादशाह ये वण मुबारक जंहिंते महबूबनि जो इसम मुबारक 400 सालनि खां हिन ते हुज़ूर साईं जो इसम पाक लिखी छॾियो जो कुदरती तो साईं तव्हां थोड़ी ईअं करो परे थोड़ी स्पेस में हाफ़िज़ साहब थोड़ी ईअं ये हिन पटिया आहिनि साईं हाणे ताज़ा हे पटिया आहिनि माना सभिनि इसम मोहम्मद लिखियल हो हाणे ताज़ा पटिया थोड़ी जाए थोड़ा हाफ़िज़ साहब ये थोड़ी ना हेॾो अचो साईं स्पेस ॾींदो की पूरो स्पेस ये हाणे साईं हर पन्न ते ये तव्हांखे तोहफ़ो था ॾियूं सर तव्हांजे लाइ तोहफ़ो आहे बंदि करे हाँ जी ये लेमिनेट कराए 450 साल हिन वण खे थिया आहिनि कॾहिं बि को हिनखे पाणी काथों कोन ईंदो आहे हर वक्त सरसब्ज़ हूंदो आहे ईअं ई साओ हूंदो ये साफ़ इनखे ख़बर बि चवंदा ख़बर न आहे वेरियो किबला वेरियो हाँ वेरियो बीमार माण्हू तो खणी न पता ये बिल्कुलु नबी पाक अचे थो कुदरती तौर ते सही मीम मुबारक ॾिसो था न साईं सफ़ा वाज़ियो मीम मुबारक वाज़े लॻे हितां शुरू हेलो सर ये पैक कराए जी सिटाई सरकार जो मखसूस आहे और हिकु हफ़्तो ताईं पूरो रहिया मख़दूम मोहम्मद साईं जन वटि आया हिकु हफ़्तो ते साईं ज़रूरु रहणी पई कचहरी पई ऐं इसमें पाक हे बि सिरुनि ते बि लिखी थो अचे मस्जिद शरीफ़ जो सिरूं हुननि ते इसमें में मोहम्मद जो नालो लिखियल आहे थोरो परते थी बाबा हेॾो साईं अलाह जो नालो लिखियल आहे हीअ बि साईं हीअ बि हेॾे हणो हेॾे मस्जिद शरीफ़ वारी तो सही हिन मस्जिद हिन मस्जिद शरीफ़ हितां निकितो हां साईं मेहराब मस्जिद शरीफ़ मेहराब
उन्हें सा कभी सी जगह लश्कर आयो ने पंजाब बुजुर्ग आए थे नहीं 10 सदी हिजरी में तेरे होते हैदराबाद में कोटके में और पिपरी का पोहे डिसाइड हेलो फिर हैदराबाद यूरोप कोट उन्हें को खटो को जो पिपरी को खोला जैसे होता है पहले हेडे किने पूरा सामू हो हुजूर साईं बारे फोटो को कहना होना बाहर मुबारक सही तो आसान से मेन जे मत तो बाबा आशी मेन जे मत ही बाबा ही लाइट हां अच्छी बार अच्छी मेरे के तो लाइट जो लाइट मोबाइल की लाइट दो बाबा मेणबत्ती है ना मत तो आसानी से ॾिसंदो कयो हे रीमांड कर ही बाबा ही मोबाइल फोटो कढे मां हीअ वधे तो पियो सही अच्छा इजाफो तो थे बार मुबारक मनाए अफजाइश थी थे कोई ने हयात नबी न सही बेशक तो हिन में भी हयाती आ बार मुबारक में हयाती आ पाछो भी ना इने मां हेलो कर थोड़ा मिनट सही थोड़ा सा जगह हे हेलो सही तो नजर आ हां ये तो कर दो ये तो सही है हेलो सो सही हां जी बिल्कुल हे हुजूर साईं जे गुंबद खजरा जो रंग मुबारक साईं दे नजर व्हाट्सएप क्या जैसे गुंबद खजरा जो रंग मुबारक साईं कर वञनि जे रोज़े अतर जो साओ रंग हूंदो न साईं वो साओ रंग होता मिलियल आहे हे उन ज़माने जो हाँ सही पुराने ज़माने तूर सीना जबल जो पत्थर सही जिते मूसा अलैहि सलाम के अल्लाह ताला तजली ॾेखारी दीदार करायो वो जबल आहे जंहिंजे माना वणनि जी तजली बि हुन जबल में अंदरि अची आहे वणनि जो ॾिसो था तजलीअ जो माना जबल में अंदरि वण छाइजी आहिनि सभई छोटू करे दी हिजरे अस्वद जो सही टुकड़ो आहे नंढो हिजरे अस्वद जो नंढो कीअं तो अंदर खोल लाइन चाढ़ींदा आहिनि साईं वो बंदि न थी थी छिपा कंदी वरी सुभान किबला मखतूम मोहम्मद हाशिम छटवी साईं जो आहे साईं कलाम पाक जे मखतूम अब्दुर्रहमान शही साईं के तोहफ़े में ॾिनो कलमी कुरान शरीफ कलमी कुरान पाक हा हिन खे हाणे महफ़ूज़ करायो आहे बताऊं था महफ़ूज़ कयो वठी उन ज़माने जो था उन ज़माने जो जथ अब्दुर्रहमान शही साईं खे तोहफ़े में ॾिनो जॾहिं हिते आया दरगाह ते अच्छा जी तोहफ़ा इहे ॾिना न हिक ॿिए खे किताब अञा लिखी तोहफ़ा ॾिना सर्च भी आ साईं ॿार सभु घुरायो बेटा जी सरकार हिकु हफ़्तो जी रहिया काठीअ जी ठहियल आहे काठीअ जी सही है सर फ्रेम के साईं सागी पन नालो बीठो नालो हुजूर साईं जो बीठो नालो साईं नालो बीठो पन नालो बीठो ये गिलाफ आहे साईं कब्तुल्ला शरीफ जो बेतुल्लाह बेतुल्लाह गिलाफ लालबाग साहब गिलाफ कब्तुल्ला शरीफ
वो पोचा है जो वारंवार साइन भाई तैयार करे बोला वाली मुश्किल कुछ है सही सही है तबरकात मिले सब तो मदीना पाक जे गवर्नर के हुकुम जो अबू मोहम्मद साले नालो ने उनके साइकिल में तरफा हुकुम जो को है सा तोहफा जो सा दीन की खिदमत होता हाजिर जे वसीले हिते पहुंचा दे सब ये संभाले हलन पे नस्ल दर नस्ल ये दुरुआ है उमर फारूक सही जैसा सदा दिना तहजीब दिना सदा दुरो खिलाफा हुजूर सही ने सही मजार एक दस उन्हें पीस हासिल हुआ ये साइकिल में जैसे नचवा मदीना पाक के अंदर जो रोजे तक मता मता बाजार में हुजूर सही ने हाथा मिला एक बिती चले लगे ईसा अलैहिस्सलाम मदफन जो का हुजूर ने रोजे तरफ अंदर थी जने पाण पंजी पूरी ईसवी उम्मत के हुजूर सही उम्मत में शामिल कर सुभान अल्लाह उन्हें जगह पे रख ले ये झाड़ू वासे रोजे तर जो ये भी ये सब मिला सब तूने लिखे नहीं तारीख की किताब में ये सब तबरकात है ने बना साले जे तू चलो ये से मुश्कंबर जो मोहब्बत जो जे जमाने में लाइट न होंदी हुजूर से रोजे तर ये बुलंद अंदर ये नालिन पाक जो नक्शा है 5 नंबर 12 नंबर साइकिल में दस्तार मार टुकड़ा है हाँ से दस्तार मुबारक साइकिल में पटको पगे मुबारक ये साइकिल में लेने जुब्बो मुबारक जो टुकड़ा दोनों ये झाड़ू से रोजे तर जो अंदर इस्तेमाल थे ये गिलाफा अब्दुल्ला से जो मथियो सो मदीना पाक जो नक्शो 300 साल अग जो जने जन्नतुल बकी में बीबी साईं जो रोज़ो ठेलो जो को हिनन को शहीद कर जी जी बराबर अब्दुल्ला से जो नक्शो है 300 साल जो अलग-अलग मसला ठेला वाक्य थे जेके हमायूं बादशाह जा मुर्शिदा हमायूं हिंदुस्तान मुगल टोपिया मख्तूम अमीर अहमद साईं जी जे तारीख़ मासूमी चचनामो तोहफ़तुल कलाम जा फारसी मां सिंधी में तर्जुमा किया पहिरियां डॉक्टर नबी बख्श बलोच साईं जो शागिर्द हो मख्तूम तालिबुल उलमा साईं मुझे सब हाजिर को خصوصا मुजावरा से साईं जन इज्जत में मान में शान में इजाफा साईं जन के बुलंद रुतबा था साईं जन बच्चों ने खैर फरमाए दोस्ताना बाबा ने खैर फरमाए मुजावरा से सिंध जो खैर फरमाए मुल्क पाकिस्तान ने खैर फरमाए मुल्क पाकिस्तान के इस्तेकामत फरमाए मुल्क पाकिस्तान अंदरूनी बैरूनी सासों पर पनाह रखने जाओ मुजावरा से तबरकात मुकद्दस सारी वास्ते आसान होते चल पानी बारगाह में कबूल करीम बारगाह में कबूल मकबूल असा सभी के हुजूर अलैहि सलाम इश्क मोहब्बत हुजूर अलैहि सलाम नक्शे पाक में तौफीक अता फरमाए असा सभी के आका तो जा सल्लल्लाहु दीन जो नौकरी अता फरमाए दीन जो दर्द अता फरमाए मुजावरा से असा सभी हाजिर रह फरमाए करम फरमाए मुजावरा से रह फरमाए करम फरमाए आका तो जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसनैन करीम इन शुहदा करबला जो वसल्लल्लाहु तआला अला खैर नबी सय्यदना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन।
साईं साईं जानी दुआ घुराए वॾी जी वॾी सेहत वॾी सेहत आमीन आमीन साईं जानी आमीन आमीन रियाजुल जन्नत से मुसल्लो रियाजुल जन्नत ज़रूरत है काली नुतन जी हर कोई चाहींदो आहे त उते पर हे ज़हन खे थिया 25-30 साल कवर कर न कवर करे कोडिंग कराए सरकार ने तक 200 कलमी किताब है लाइट ये मुख्तलिफ सही जेके बादशाह जा दौर गुज़रिया अहमद शाह अली शमस शाह ज़मान तैमूर शाह शुजा मुल्क नादिर शाह उन सभिनी जा ख़त आहिनि फारसी हाज़िर उन सभिनी जा ख़त आहिनि प्रिज़र्व कराइण सां उनके अलावा पोयां वरी जेके थी गुज़रिया मुख्तलिफ हुते कोटिंग करायो प्रिज़र्व कराए किताबनि से 200 कलमी मखतूत आहिनि हाणे आस्ते आस्ते असां हिन जा तर्जुमा बि करायूं था हिननि खे महफ़ूज़ बि कयूं था हिननि खे वरी छपाइनि था वॾो किताब जी 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 हा साईं जी जी लेबॉरेटरी दुआ कयो साईं हाणे हिते सामान पहुतो आहे तो सामान प्राइवेटली काफ़ी शाबाश साईं मखदूम साहब वरी महिनत कई हिते मखदूम इस्माइल साईं जा इस्माइल साईं जा पंहिंजा हथ किरी 3 किताब हिते पिया आहिनि साईं मखदूम साहब जो असांजे बेनज़ीर प्रोग्राम सर मुफ़्त में हुनरी सिखिया बि ॾियनि पिया हिते खोड़नि उहे बि आहिनि साईं 4 टे वता आहिनि हा सर मुफ़्त में सर इहा वॾी ख़िदमत था कनि साईं मुफ़्त में बेनज़ीर प्रोग्राम पंहिंजो सर हा अचो जागी लाल जी जिलानी जी भुतो इला ओके सर ओके बाबा मखदूम मोहम्मद इस्माइल साईं नाम साईं मखदूम साहब साईं नवाज़ साहब हाँ सर ऑक्सफोर्ड जी लिंक भी सही में असां रजिस्टर्ड कराई दुनिया जे लेबोरेटरी जी सॼी हिन में जेका कंप्यूटर ते पास बिल्कुलु सही साईं आए नवाज़ साहब साईं नवाज़ साहब आए अर्ध करे छॾियो पाण दा गॾु ये ताजी बिल्कुल ताजी शुरुआत पहुंचे जो
साईं थोरो पोयनि दोस्तनि खे हा कादर पानी मुजरत से कायम आए कदी वाली बात बात और राज कर रही सो सारा या सच गली से हम की करे पार करी जोड़ जोड़ जान दो सो मां सभी मौज मेहमानन के भली कार चवा दो इनका फिर असा जी रस्म मौज मेहमानन के असा संदिया केस आया जन पेश कदा से सबा का पहले सबा का पहले आना तकरीब जो आवाज तलावत कलाम पाक सा हाफिज सुहेल अहमद की गुजारिश है तो वो जी तलावत कलाम पेश करे हाफिज सुहेल अहमद जज़ाकल्लाह हींअर मुअज़्ज़िज़ मेहमाननि खे सिंध जी सूखड़ियूं अजर ऐं पैसनि जा तोहफ़ा मां इहा गुज़ारिश कंदुसि असांजे मुअज़्ज़िज़ महिमान अॻूणो वज़ीर आला सिंध ऐं सियासत में शराफ़त जो नंबरदार सम्झो वेंदड़ ऐं खेरपुर खे इदारा बख़्शींदड़ साईं मोहतरम सैयद कामिल शाह जन खे खेस ऐं टोपी जो तोहफ़ो पेश कंदो हिन ट्रस्ट जो बानी चेयरमैन मोहतरम जनाब मखदूम नदीम अब्बास साईं साईं हींअर अजरक जो तोहफ़ो ऐं हींअर अजरक जो तोहफ़ो ई आहे असांजो निहायत क़ाबिल एतिराम सीनियर सियासतदान अदीब लेखक ऐं पॉलिटिकल सेक्रेटरी मोहतरम लाल बख्श मक्की साहब खे अजरक जो तोहफ़ो नदीम मोहम्मद हाशमी साहब ऐं हींअर पीपुल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान मोहतरम मुनीर हुसैन मक्की साहब खे मखदूम नदीम मोहम्मद ऐं हींअर मां गुज़ारिश कंदुसि मखदूम सिकंदर हाशिम साहब जो साईं 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 ऐं पहिरियों गुज़ारिश कयां मखदूम सिकंदर डेवलपमेंट साईं साईं ऐं अजरक जो तोहफ़ो पेश कंदो मोहतरम मखदूम नदीम हाशमी साहब जन मोहतरम साईं यामी अलग साहब साईं मुतलक किरदार जनाब अयूब अब्दुल साहब वजन के अजरक जो तोहफ़ो पेश कंदो जे चेयरमैन ऐं निहायत मुतहरिक
जाफरी पूरा शहर जिला सदस्य नया घणियूं आहिनि मां मोहतरम जनाब नदीम हाशिम साहब खे गुज़ारिश करूं त हू मोहसिन महिमान खे आचरण पेश करे मोहतरम जनाब मखदूम नदीम हाशिम अल्लाह जरूर जिलाए में सरो थे मानियाती शुक्रगुज़ार आहियां ख़ास तौर ते साईं मोहतरम सैयद कैमल शाह साहब वीडियो बिट्स जेके पंहिंजे गुनाहगुर मसरूफ़ियात खां कीमती वक़्तु कढी करे असांखे मान ॾिनो इज़त ॾिनी शान ॾिनो ऐं दरगाह शरीफ़ ते साईं जन खे मां दरगाह जे सदा नसीब जे हिसे सां बि अधिकार थो चवां ख़ुशामदी थो चवां जी आहियां थो चवां वेलकम थो चवां जिते साईं जन सां गॾु जेके बि दोस्त इन दरगाह शरीफ़ ते आया आहिनि असांजे हिन प्रोग्राम में महिरबानी कई अथऊं पंहिंजा कीमती वक़्तु कढी करे आया आहिनि और सभिनी दोस्तनि जो ख़ासि तौर ते मोहतरम लाल बख्श पटी साहब मज़र अली मगना साहब सैयद जो असांजो शाह साहब मुनीर अहमद मंगी साहब ॿिया जेके बि दोस्त साईं जन सां गॾु आया आहिनि मोहम्मद नवाज़ साहब जेके बि दोस्त आया आहिनि उन्हनि सभिनी जो मां निहायती दिलि जे गहराइनि सां शुक्रिया अदा कयां थो ऐं इहा उमेद थो कयां त इहो सिलसिलो जेको पुराणो सिलसिलो आहे साईं जन ख़ानदान जो दरगाह सां दरगाह मखदूम इस्माइल सां इहो सिलसिलो इंशाअल्लाह ताईं नस्ल दर नस्ल दाइम ऐं क़ाइमु रहंदो ऐं असांखे इहा उमेद आहे त साईं असांजी जीअं अॻु जीअं हाणे बि महिरबानी फरमाईंदा रहंदा ऐं ख़ासि तौर ते जेके असां प्रोजेक्ट जंहिं लाइ असां कोशिशि कयूं था काविशूं कयूं था उन्हनि में इनशाअल्लाह साईं असांजी भरपूर रहनुमाई कंदो रहे थो ऐं इनशाअल्लाह अॻिते बि कंदो असांखे साईं जी ज़ात मां काफ़ी घणियूं उमेदूं आहिनि इनशाअल्लाह ताला असां हिन शहर खे हिकिड़ो सिंध जो मॉडल शहर करे असां पेश करणु चाहींदा ऐं इन शहर खे ख़ासि तौर ते इल्म जे हवाले सां सिहत जे हवाले सां अमुन जे हवाले सां ऐं तरक़ियाती कमनि जे हवाले सां असां चाहियूं था त हिते अहिड़ा इदारा असां खणी अचूं जेके पाकिस्तान जे ख़ासि तौर ते जेके कैपिटल में इदारा मौजूदु आहिनि या वॾनि शहरनि में इदारा मौजूदु आहिनि उहे सहूलियतूं असां हिन क़दीमी शहर तारीख़ी शहर इल्मी अदबी रूहानी शहर जे हवाले सां असां चाहियूं था त इहे असांजे हिननि शहरनि खे हितां जे ॻोठाणनि खे उहे सहूलियतूं बि मुयसरु थियनि जेके सहूलियतूं असांजे कराची जे दोस्तनि खे आहिनि लाहौर जे दोस्तनि खे आहिनि हैदराबाद जे दोस्तनि खे आहिनि खैरपुर जे दोस्तनि खे आहिनि सखर जे दोस्तनि खे आहिनि इस्लामाबाद जे दोस्तनि खे त असां चाहियूं था त हिन शहर खे असां हिकिड़ो तरक़ियाती हवाले सां हिकिड़ो मॉडल शहर जेको बनायूं उन जे लाइ असांजी काविशूं कोशिशूं जारी सारी आहिनि ऐं साईं जन खां असांखे इहा उमेद आहे साईं जन असांजी वधि में वधि हिन में हेल्प बि कंदा मदद बि कंदा सहकार बि कंदा सरपरस्ती बि फरमाईंदा सो आख़िर में मां वरी बि साईं जन जो निहायती शुक्रगुज़ार आहियां आख़िर में साईं जन जा जेके बि दोस्त हिते कई आहिनि सभिनी जो मां निहायती शुक्रगुज़ार आहियां आख़िर में भिटाई सरकार जो शेर अर्ज़ु रखंदुसि त साईं सदाईं करीमत सिंध सरकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद मखदूम अब्दुल रहमान शेख कल्चरल एजुकेशन एंड डेवलपमेंट फैसिलिटी कारकर्दगी रिपोर्ट है जेके उन्होंने प्रोजेक्ट शुरू किया है तो जी ट्रस्ट की कारकर्दगी रिपोर्ट पेश कर मोहतरम मोहम्मद तारिक मैसर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम खड़ी होते जिन रखियो से रखियो साजन सो असर से लिखाई वेजो करो स्टेज ते वेठल सिंध जा हुआ वॾा वज़ीर मोहतरम सैयद कैमल शाह साहब ऐं साईं आयल पूरा असांजा सीनियर अॻवान ऐं साम्हूं वेठल खोड़ा शहर सजावट साथियों अस्सलाम वालेकुम मखदूम साहब जो काविशूं कोशिशूं इंतहाई वसी आहिनि पर मुख़्तसिर तौर ते सुरजी पालो चंद नुक़्ता तव्हांजे साम्हूं रखंदुमि जेके मखदूम अब्दुल रहमान शहीद कल्चरल एजुकेशन एंड डेवलपमेंट ट्रस्ट तरफ़ां मखदूम अब्दुल रहमान शहीद कल्चरल एजुकेशन एंड डेवलपमेंट ट्रस्ट जो बुनियाद 2012 में थियो जंहिंजो पाण साईं मखदूम नदीम हाशमी साहब चेयरमैन आहे इन खां पहिरियां बि मखदूम नदीम हाशमी साहब जूं काविशूं कोशिशूं हमेशह हिन खोड़ा शहर लाइ रहियूं आहिनि मुख़्तसिर तौर ते मां तव्हांजे साम्हूं कुझु चंद पॉइंट्स मखदूम अब्दुल रहमान शहीद रहमतुल्लाह गर्ल्स डिग्री कॉलेज में जो क़याम गवर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज जो क़याम ऐं उन में वधीक टे टेक्नोलॉजी मखदूम अब्दुल रहमान शहीद क़याम 24 कलाक सिहत लाइ DH खोड़ा जो क़याम मखदूम अब्दुल रहमान शहीद पब्लिक लाइब्रेरी CSS सां गॾु
डिजिटल लाइब्रेरी गया और मोहतरमा शेख म्यूजियम गया थोड़ा पुलिस के सदर खानो बनाया शहर का बाईपास से रोड ठहरान बाईपास से इंग्लिश का मुसाफिर खानो यूट्रन की मंजूरी शहर में आईटी 10 का इंटरनेट पीएचडी कराना जाती जमीन वक़्फ़ करे मखदूम अब्दुर्रहमान शेख एजुकेशन कॉम्प्लेक्स से कयाम शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खेरपुर की मंजूरी अदा शहर में बीएड एमएड तालीम मुतारिफ कराना सजी सिंध के दरगाह में शख्सियतुनि वटि मौजूद तारीख़ी कलमी रसूल के इंटरनेशनल लाइ महफूज़ रखण ख़ातिर आर्काइव लाइब्रेरी कया शहर के अवामी मिल्कियत के कब्ज़ा माफिया खां बचाइण लाइ कोशिश वठण थोड़ा शहर लाइ अलॻि फीडर मंज़ूर करण थोड़ा शहर में स्पोर्ट्स स्टेडियम लाइ कोशिश वठण कबायली खेलनि खे ख़त्म करण लाइ सेमिनार करे नौजवाननि में शऊर पैदा करण शहर में मज़हबी बुनियाद ते तफ़ावत ख़त्म करे मोहब्बत ऐं अमन पैदा करण टाउन कमेटी थोड़ा जे ईदगाह ऐं कब्रिस्तान जी ज़मीन खे महफ़ूज़ करण ख़ातिर उन्हनि खे चौधरी ॾियण शहर जे बीएचयू जी गिल्स में शामिल करण लाइ एनओसी जारी करण गवर्नमेंट पॉलिटेक्निकल इंस्टीट्यूट थोड़ा में शहीद नसीम मोहम्मद डिजिटल लाइब्रेरी क़याम गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल थोड़ा में अलामा मखदूम अमीर अहमद हाशमी मेमोरियल लाइब्रेरी क़याम गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल थोड़ा में खातून जन्नत लाइब्रेरी क़याम ही उहे नुक़्ता हुआ जेके मखदूम साहब जी कोशिश काविश आहे थोड़ा शहर में उन जो बुनियाद जो उन खां अलावा मखदूम अब्दुर्रहमान शेख कल्चरल एजुकेशन डेवलपमेंट ट्रस्ट पारां हिते हर ॾींहुं का न का एक्टिविटी का न का संगठन थींदी रहे थी जिन जो बि मुख़्तसिर हवालो मां जे साम्हूं रखंदो 5 जनवरी महीने में योमी तालीम जो ॾियारु मल्हायो वेंदो आहे 5 फरवरी ते योमी यकजहती कश्मीर जो ॾियारु मल्हायो वेंदो आहे 1 मई ते मज़दूरनि जो आलमी ॾियारु मल्हायो वेंदो आहे 5 जून माहौरियात जो आलमी ॾियारु मल्हायो वेंदो आहे 14 अगस्त जश्न आज़ादी जो ॾियारु मल्हायो वेंदो आहे 6 सेप्टेम्बर योमी दिफ़ा निस्बत जा प्रोग्राम मुनक़द कयो वेंदो आहे 20 नवंबर ॿारनि जो आलमी ॾियारु मल्हायो वेंदो आहे 10 डिसंबर ते इंसानी हक़ जो आलमी ॾियारु मल्हायो वेंदो आहे सिंध जे सखावत जो ॾियारु पिणु मल्हायो वेंदो आहे हीअ मुख़्तसिर नमूने सां मां हिसाब कारकर्दगी जेका मखदूम साहब जी कयल ख़िदमतूं उहे रखे तव्हां दोस्तनि जी महिरबानी टाइम जी पाबंदी जे हिसाब सां मुख़्तसिर किताब रखनि हींअर हिन ट्रस्ट जे हवाले सां मखदूम साहब जी ख़िदमतुनि जे हवाले सां मां गुज़ारिश कंदुसि सदर पीपी टाउन थोड़ा जनाब मोहतरम सरदार गुलमोहम्मद शेख साहब से दो वचन मैं बालन मुखसर खिताब कर मोहतरम जनाब सरदार गुलमोहम्मद शेख कुमार सदर एंड पार्टी टाउन थोड़ा डिजिटल लाइब्रेरी सां असांजा जेके नौजवान आहिनि ख़ासि तौर ते पूरे वर्ल्ड सां इहे कनेक्ट थी जेके बि पूरी वर्ल्ड में असांजी लाइब्रेरीज़ आहिनि उन्हनि जो असां लिंक आहे किथे बि का बि किताब उनखे रेफरेंस खपे उहो उन जे थ्रू नेट डिजिटल लाइब्रेरी जे थ्रू हवाले जा तहक़ीक़ करणी आहे रिसर्च करणी आहे उन में या कंपेरेटिव स्टडी करणी आहे उन में मदद थी बाक़ी ॿार असां वटि थोरा बि हुए हुन जे लाइ साईं ॾाढो ॿार असां ठही रहियो आहे इच्छा 500 चेयर पूरी संकट में या खिजरी है पार्टी बनाए मखदूम साहब ने कम करे पर चेता जिले के तरक्की रेडियो पीपल्स पार्टी उठा मां खाई तरक्की बड़ी मेहरबानी बोल रहा हूँ जनाब सरदार शेख साहब सदर एंड पीपल्स पार्टी टाउन थोड़ा ये मौजूद मेहमान की गुजारिश है साहब साहब ये गुजारिश है असल थोड़ा जो समय के दौरान मैं मुताबिक की तरफ बोल रहा हूँ जनाब शेख साहब से गुजारिश है सो वचन मखदूम साहब ट्रस्ट के हवाले से थोड़ा जानकारी अब्बासी बरादरी सहता बरादरी अफरा बरादरी शेख
सभिनी खे वरीका कयूं था। साईं कामिल शाह जो हिते असां वटि अचणु इलाही गुरमस्तक आहे। साईं शाह जे खावड़ी किरदार जो हिकिड़ो ज़िंदा मिसाल आहे जंहिं 50 सालनि खां हिन खिते खे ख़िदमत कई। साईं ज़ुल्फ़कार गुरुग्राम वठी बेनज़ीर सां गॾु वरी टे नस्ल सां गॾु आहे, पर जीअं असां त नॉन पॉलिटिकल में हलूं था त असां सिर्फ़ु समाजी ख़िदमतुनि ते साईं जी नज़रसानी कंदा आहियूं। साईं जो जेको ख़ानदान आहे उहो जीअं ज़हीर साहब ॿुधायो त सियासत में शराफ़त सिर्फ़ु तव्हांखे साईं जो मिलंदी। मां सिर्फ़ु एयरपोर्ट में न पर ॿाहिरि बि तव्हां मिले थो त तव्हांखे फ्यूडल माण्हू घणा मिलंदा, पर साईं जी फैमिली तमामु नॉन फ्यूडल। मां जॾहिं हॉस्पिटल में वेंदो हुउसि त साईं जी न्याणी हूंदी गाइनी वार्ड में हेड, त तव्हां हुनजी प्रोफेशनलिटी ॾिसो, तव्हांखे कॾहिं अहसासु ई न थींदो त हिकु पॉलिटिकल फैमिली सां वाबस्ता आहिनि। अहिड़े तरीक़े सां आदि नफ़ीसा शाह पॉलिटिकल में आहे, पर उनजो जेको कमु आहे उहो तमामु नॉन पॉलिटिकल बि रहियो आहे। पर्सनली बि उहा सपोर्ट कंदी रहंदी आहे जेकॾहिं तव्हां उनखे कॾहिं वञे। हिते असांजे गुरनि जी तारीख़ साईं खे मां ॿुधाईंदुसि त असांजी तारीख़ इलाही वॾी आहे, पर हींअर असांजे शहर जी चीख बि इलाही वॾी आहे। जेको बारिश खां पोइ असांजे शहर सां हालात थिया आहिनि, इहा चीख हला करे साईं जी जे कननि ताईं पहुचे। हिते असां वटि अणपूरियूं सहूलियतूं आहिनि जो असां उन्हनि खे कंपेल नथा करे सघूं। साईं हिते असां वटि कोई रोड कोन्हे जितां असां कंहिंसां कम्युनिकेट थी सघूं। न असां बाईपास ते वञी था सघूं, न लाड़काणे था वञी था सघूं, न गंबड़ था वञी था सघूं। काई रोड जी सहूलियत बारिश खां पोइ रही कोन्हे। तव्हांजो सफ़र त इलाही पुराणो रहियो आहे, पर असांखे हिन मामलनि में थोरी जेकॾहिं तव्हांजी सहकार रहंदो पार्टीअ जे तरफ़ त कुझु असांजा मसइला हल थी वेंदा। मखदूम साहब कोशिशूं कयूं आहिनि, पर दस्ते शफ़क़त त तव्हांजी ई रहंदी। तव्हां त सदाईं कमु कंदा रहंदा आहियो। मां ईअं सम्झंदो आहियां त तव्हांजी जिंदड़ी त झूठ थी हूंदी, पर पोड़ा तव्हांजा पंध न थिया। सॼी सुगंध जेका आहे उहा सिंध में तव्हां त तव्हां हिन उमिरि में असां सां काविशूं कयो था। जेकॾहिं असां मखदूम साहब जा वधीक थोरो दस्ते शफ़क़त कंदा त महिरबानी। असांजो खोड़ा बल्कि सॼो स्कॉलर हुआ के मोहतरम रोज़बख्श अब्बासी साहब ने गुज़ारिश आहे ऐं खोड़ा में मखदूम साहबान जी ख़िदमत ते रोशनी विझनि मोहतरम जनाब मोहतरम रोज़बख्श अब्बासी साहब। उन खां बाद में असां सभु साईं असांजो साईं वॾो साईं शराफ़त जो अलमबरदार साईं कामिल शाह खे ॿुधंदासीं ऐं साईं जन खे मोहतरम रोज़बख्श अब्बासी साहब जी गुज़ारिश आहे जो पंहिंजो ख़िताब मुख़्तसिर Allah Jalla Jalla काबिल इकराम साईं कामिल शाह ऐं उन सां गॾु जेको सभिनी खे मुंहिंजो सलाम आहे। मुंहिंजा साईं पहिरियों त तमामु वॾी ख़ुशी थी आहे त साईं असां वटि हली आया आहिनि ऐं असांजो ॻाल्हियूं ॿुधण ऐं असांजे प्रोग्रामनि में हथु वधाइण ऐं प्रोग्रामनि खे मथे रखण लाइ इहा हक़ीक़त आहे त साईं कामिल शाह खे अलाह ताला हिकिड़ी इहा ख़ूबी ॾिनी त पाण नंढपण खां ई वठी इन सियासत में इन समाजी कमनि में इन अदबी प्रोग्रामनि में साईं हलिया आहिनि। मां त ख़ुशूसन इहा ॻाल्हि थोरी तव्हांखे मुख़्तसिर ॿुधायां त साल 1961 खां मां साईं खे ॾिसंदो आहियां। उन ज़माने में साईं जन इहे काज़ी अली बगराज़ी तनवीर अब्बासी उन ज़माने में जेके 60 साल गुज़री विया आहिनि। उन 60 साल में साईं खे मां जब ॿाहिरि सच साईं दरगाह ते प्रोग्राम ऐं उते बि साईं जॻह हलंदा आहिनि ऐं इहे साईं वटि अलाह ताला ख़ूबियूं रखियूं उहे सियासी हुजनि समाजी हुजनि या असांजा अदबी प्रोग्राम थियनि। हाणे इन हवाले सां मां हिकिड़ो अर्ज़ु कंदुमि साईं खे त हली आया हुआ असांजी दिलि ख़ुशि थी आहे पर असांजे शहर जी मालिकी कयो असांजे शहर जी मालिकी कयो लफ़्ज़ जो माना आहे असांजो शहर तारीख़ी बि आहे समाजी बि आहे पुराणो शहर ते जेतिरो बि आहे पर असांजे शहर में जेका बदअमनी हुजे असांजे शहर में जेको असांजी तरक़ी नथी थिए इन्हनि जी मालिकी कयो। छाजे करे हींअर जेको सैलाब थियो हींअर जेका बरसाति वसी मां सम्झां थो त पूरे खैबर सिंध में वधि जेको अज़ाब भोॻियो उहो शहर जे कूड़नि जंहिंमें
बरसात पुटण जी गाई पर जेको पाणी असांजे शहर में आयो हाणे इहा छा आहे त असां तव्हांखे इहो डिमांड वर्क कंदासीं त आईंदे जे लाइ तव्हां ईअं सम्झो त तव्हां खोड़ जा ईअं सम्झो त असां ख़ैरु जा अलाह ताला तव्हांखे हिन असांजे इलाइक़े में आंदो आहे ऐं अवां कम कया आहिनि इहे बि न आहिनि त साईं अॻिते कम न कया आहिनि पर मालिकी चवण जो आहे त जेको हीउ प्रोग्राम हले थो या मखदूम साहिब जेको प्रोग्राम रखियो आहे इनखे हिमत ॾियणु इन सां सहकार करणु इनखे वधाइणु इनखे कंहिं ॿाए तकलीफ़ खे पहुचाइणु इन मां अवाम खे फ़ाइदो मिलाइणु इहो अवां जे शहर ते आहे ऐं मां इहा उमेदु रखां थो त असांजे शहर में जेके बि कमी पेशी थियनि या जेके बि असांजी बदअमनी थियनि या असांजे शहर में जेको धंधो या वापार का बि शइ नथी थिए या असांजे शहर में जेका बि रौनक नथी अचे हीउ शहर 1961 में वॾे पायल शहर जो बाक़ाइदे सुठी तरह सां शहर खे ॾिठो वेंदो ख़ैबर ज़िले जी सर्वे आहे त ख़ैबर ज़िले में पहिरियों जॾहिं हिकिड़ो पंचायती निज़ाम शुरू थियो त पहिरियों ख़ैबर शहर ॿियो नंबर खोड़ा शहर जेको तरक़ी ते पहुतल हींअर असांजो शहर थोरो पुठिते हटियो आहे ऐं इन उमेद सां त साईं वरी बि मां अर्ज़ु कंदुमि त तव्हां मखदूम साहिब सां या सां सहकार करे असांजे शहर तव्हां मालिक थियो असांखे का बि जेका ॿी शइ ज़रूरत कोन्हे ऐं इहा ई तव्हांजा कुंभ रहंदा इहे तव्हांजा थोरा रहंदा ऐं असां तव्हांखे ज़िंदगी भर यादि करे रखंदासीं इन उमेद सां मां तव्हां ख़ुदा वॾी महिरबानी हींअर असां सभु ॿुधंदासीं जंहिंजो इंतज़ारु हुयो ऐं असां थोरा लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं सभु चेहरा ॿुधी रहिया आहिनि असांजो सियासत में वरी भाई जो शराफ़त जो अलमबरदार शराफ़त जो बेकर ऐं ख़ुशूसन पूरी सिंध ऐं खैरपुर में इदारनि जो ॼाण विछाईंदड़ इदारनि खे मज़बूत कंदड़ असांजो क़ाबिल एतिराम अॻिणो वज़ीर आला सिंध मोहतरम सैयद कामिल शाह जिलानी साहब खे गुज़ारिश आहे ऐं मोहतरम सैयद कामिल शाह जिलानी साईं थोरो जाइ ॾियो साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मोहतरम मखदूम अदीम साहब या साथी दोस्त गॾु आहिनि हेॾां बुज़ुर्ग नौजवान थोरा शहर जा गयूं महिरबान अस्सलामु अलैकुम मखदूम साहब जी वॾी महिरबानी तमामु अरसे खां पोइ मां हिते दरगाह ते सलाम करणु आयुसि पर मखदूम साहब दरगाह जे लिहाज़ सां जेके तारीख़ी नुस्ख़ा लाइब्रेरी में किताब ख़ुदि मखदूम साहब जा जेके पंहिंजा उन वक़्त जा लिखियल नुस्ख़ा उहे बि ऐं पाण जेके क़ुर्बानियूं आहिनि उहे त बेमिसाल आहिनि इन्हनि खे मूं मखदूम साहिब खे चयो इहो छुपल राज़ आहे इनखे ज़ाहिर कजे वधीक रहमान साहब जो ख़िदमात आहिनि क़ुर्बानी आहे ऐं 220 हिकिड़ो घटि 222 शहीद थिया आहिनि उन्हनि जी खे बि निखार कजे उनखे बि तारीख़ लिखे हिन मंगी साहिब वेठो असांजा सॾा कम कंदो आहे पर हिते ॾिठई न सही ॿिया बि लेख पोइ थोरो वेठा हूंदा जेतिरो थी सघे थोरो शहर जो पंहिंजो मुक़ाम आहे अहम आहे ऐं मां महिरबानी आवाज़ मां थोरा दोस्तनि मुंहिंजे लाइ चयो आहे मां बि हिकिड़ो इंसानु आहे तव्हां वांगुरु पर असांजो फ़र्ज़ु आहे त हिते जी तहज़ीब तमदुन तालीम सिहत खे जेतिरो थी सघे तरक़ी वठायूं त जीअं सिंध नुमाया लॻे सिंध में ख़ुदा जे फज़ल सां खोड़ कुदरती वसाइल तमामु घणा आहिनि उन्हनि खे ज़रूरत लाइजे ऐं उन्हनि खे जे लाहींदासीं त सिंध मां सम्झां थो दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि मां उनजी
असांजी पार्टी बि काफ़ी कोशिशि कई आहे, असांजी लीडरशिप काफ़ी कोशिशि कई आहे। हिन वक़्तु तव्हांजे दिलनि में बि हूंदो त काफ़ी मुल्क जा जेके माशी हालात ठीकु न आहिनि, अहिड़ी तरह आहिनि, मुल्क जा न आहिनि, सिंध जा बि न आहिनि। माशी हालात ऐं जेके मुख़्तलिफ़ शोबा आहिनि उहे सभु तक़रीबन तनर जुड़ी इन्हनि हूंदे बि असांजो अज़मा लीडरशिप जो असांजो बिलावल भुट्टो साहिबु ऐं असांजो आसिफ अली ज़रदारी साहिबु, उन्हनि जी पूरी कोशिशि आहे त सियासत तॾहिं हलंदी जॾहिं मईशत ऐं सियासत जो हिक ॿिए में तालुक आहे तमामु घणो। सियासत वधंदी तॾहिं मईशत वधंदी तॾहिं जॾहिं सही सियासत हिन मुल्क में हलंदी, जमहूरी सियासत। इन जे लाइ पूरी कोशिशि कयूं था ऐं टाइम लॻंदो, पर हिते जे लाइ जेके मखदूम साहिबु हुकुम कया आहिनि उहे सभु तमामु ज़रूरी। हितां जे कल्चर लाइ, तहज़ीब लाइ, हितां जी तरक़ी लाइ हीउ हिकिड़ो सेंटर आहे अदब जे लिहाज़ सां। ऐं जेके नुस्ख़ा ॾेखारिया अथई थोरी मूंखे हेॾी उमिरि थी आहे, पर मूंखे इबरत थी अहिड़ा 300 साल 400 साल जा पुराणा नुस्ख़ा कीअं महफ़ूज़ कया विया आहिनि हिते। ऐं न त आम तरह माण्हू असां पंहिंजो अॼु तस्वीर में पूरी महफ़ूज़ त मखदूम साहिबु कयो आहे, उन्हनि बि कयो आहे, जेको थियो आहे तमामु सुठो थियो आहे। तव्हां दोस्तनि पाण ॾिठो दरगाह ते, दरगाह जे भरिसां लाइब्रेरी आहे, म्यूज़ियम आहे, अञा म्यूज़ियम ठहे पिए, उन लाइ मूं कोशिशि कई आहे। ख़बर आहे त मां हिते जे लाइ काफ़ी कोशिशि कई। साल थिया मां हिते आयो 70 में जॾहिं इलेक्शन थी असां नवां नौजवान सूबे सिर्फ़ु दरगाह थी न को ॿिया सेक्शन ॾिठासीं हिते। हीअ त हिकिड़ो ख़ज़ानो आहे हिन जो तहज़ीब जो। ऐं 400 जो इहो प्रिज़र्व थियो, हुन में जेतिरी बि थी सघंदी असांजी थोरो वक़्तु ॾींदो छाकाणि जो मां जीअं अर्ज़ु कयो माशी हालात सूबे जी कमी तमामु ख़राबु आहे, पर उनखे ठीकु करणो आहे। उहो उज़ुर न आहे तहज़ीब ऐं तमदुन ऐं अदब खे वधाइणो आहे, को उज़ुर न आहे हुनजे लाइ त को पैसो ख़राबु आहे या पैसो कोन्हे, आहे ई ॻाल्हि, पर उज़ुर न आहे। तंहिंजे करे महिरबानी करे वटि लफ़्ज़ मुंहिंजे लाइ चया, मां लाइक़ु आहियां, पर असांजी कोशिशि ज़रूरु हुई आहे सूबे खे हर लिहाज़ सां तरक़ी ॾियारिजे ऐं बुनियादी जेके मसाइल आहिनि उन्हनि खे हल कजे। ऐं मुख़्तलिफ़ दरगाहूं जेके विसरी वियल आहिनि या जेके यादि नथो कजे, मुनासिबु न आहे, उनखे बिल्कुलु दरगाह खे वसाइजे ऐं उन्हनि जी जेके ज़रूरत आहिनि उन्हनि खे ज़रूरत खे पूरो कजे। हुन में जेतिरो मौक़ो थी सघंदो कयो बि आहे। ईअं न त मां ड्रार कोन्हा, मां कई आहे जांच काथे मखदूम साहिबु ॿुधाए थो, पर हिते ज़रूरत आहे। शहर जी ॻाल्हि बि कई अथव, शहर में हिकिड़ो तमामु क़दीम अॻे थियो आहे, हाणे इलेक्शन सां थोरा शरीफ़ थियनि था, हाणे कचो था हाणे हिते वरी सियासत कयूं अदब जी ॻाल्हि त कनि त अदब कयो। ॿियो साईं अर्ज़ु कयो त सिंध खे सॼी खे वसाइणो आहे, तरक़ी कराइणी आहे ऐं पाकिस्तान सिंध तमामु नंबर 2 साल करे चयोसि भले सूबो, पर मईशत जे लिहाज़ सां असां जेको मुल्क में पैदा कयूं था उहो सिंध तक़रीबन 65% खां 70% असां वटां वर्कर्स खे मिले थो ऐं पाण लाइ बि कुझु कनि था। असांजो सूबो एतिरो मालामाल आहे, जेकॾहिं लिंक कराइण
दिलि सां ऐं सचाई सां कमु कंदासीं ऐं कयो आहे त पोइ अलाह कंदो सुबुह तमामु तरक़ी याफ़्ता सुबुह थी वेंदो ऐं उन सां गॾु पाकिस्तान बि तरक़ी कंदो, सूबा तरक़ी कंदा, पाकिस्तान तरक़ी कंदो। उन लाइ पूरी कोशिशि कंदासीं भाई ऐं हर कोशिशि कबी आहे हिन दरगाह जे लाइ बि साईं जेके ज़रूरतूं कयूं दर्जे बि उन में कोशिशि कंदासीं। शहर लाइ बि कंदासीं जो तव्हां हुकुम कयो आहे, पर न ई मां अॻे मां तव्हांखे सही थो ॿुधायां असांजो मिलणु कॾहिं थींदो आहे क़िस्मत सां, पर उहो बि हुते असेंबली में असेंबली खां ॿाहिरि चीफ मिनिस्टर सां ऐं असांजे जेके मर्कज़ी लीडर आहिनि बिलावल साहिबु, आसिफ साहिबु, उन्हनि सां बि असुल ज़बान उनजी तमामु तिखी आहे। उन लिहाज़ सां कॾहिं कॾहिं नाराज़ करे छॾींदो आहे माण्हुनि खे, पर उन थोरा लाइ चयो आहे पंहिंजे हथ लाइ चयो आहे, गवर्नमेंट लाइ असां वरी सॼे सूबे लाइ चवंदो ईअं न त छड़ो हिते ख़ैरपुर लाइ चऊं या ख़ैरपुर में बि वरी ख़ैरपुर शहर लाइ चऊं, ईअं न आहे। बाक़ी पुख़्ते मयार ईंदा आहिनि, सिर्फ़ु ख़ैरपुर ज़िले जी ॻाल्हि कंदो आहियां, मां पूरे सूबे जी कंदो आहियां, मां पूरे पाकिस्तान पंजाब जो जेको निचोड़ विचो उते बि मां सॼो कई आहे भुटे साहिब। इन करे कोशिशि कंदासीं त हे मुल्क तमामु तरक़ी करे आबाद थिए ऐं उन लाइ हिन हुकूमत जी बि कोशिशि आहे, पर अवाम खे जेके ज़रूरतूं आहिनि उन करे नाराज़ आहिनि। हिते बि कुझु नाराज़ वेठा हूंदा, जाज़ नाराज़ मां न नाजाज़, पर उहा नाराज़गी इनशाअल्लाह कोशिशि कंदासीं, हर मुमकिन कोशिशि कंदासीं। न सिर्फ़ु नाराज़ थियो तव्हां ख़ुशी सां ताड़ी वञो, हींअर खणी मुंहिंजी ताड़ी वारी मुल्क लाइ सूबे लाइ पीपुल्स पार्टी लाइ ताड़ी वञाए, अलाह ख़ुशि रखे, आबाद रखे, जीए साईं से कामिल साहब जिलानी साहब के यादगार शेर पेश करें। सर मंजर हुसैन मंगलार साहब के लाइ सियासी ऐं समाजी मदद ऐं हिन इंडस्ट्रियल माण्हू मेंबर बि आहे ऐं यादगार शेर पेश कंदासीं सैयद अली मदर शाह पाण सिटी सदर पीपुल्स पार्टी मोहम्मद नवाज कोलपुर साहब डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट कोऑर्डिनेटर बेटर डेवलपमेंट साइंस के शील पेश करो मौजूद नदीम मोहम्मद हाशमी साहब इस तरफ तारीखी यादगार शील है मोहतरम जनाब यामीन मलिक साहब के साइंस के गुजारिश है वसूल कर शील मोहतरम नदीम मोहम्मद हाशमी साहब साईं आई फिर शील है सियासी समाजी मोहतरम जनाब फरीद राशिद साहब जिनके शील पेश करो मोहतरम जनाब नदीम मोहम्मद हाशमी साहब शील है सियासी समाजी मोहतरम जनाब नादर खान गुजारिश शील है मोहतरम नदीम मोहम्मद हाशमी साहब शील है सियासी समाज मोहतरम मजूद से लाल साहब जिनको अचीव करके मजबूत रस्ते का मोटी हो उन्हें शील वसूल कंदो मोहतरम जनाब अयूब अमरो साहब मोहतरम जनाब अयूब अमरो साहब की गुजारिश है तो मंजूर लाल साहब से शील वसूल करो
वठो वरी असांजो कमु थियो हाँ यादगिरी फार्म भरना हलो फार्म भरना टाइम याद रखा वाला है जेल में शासी में नहीं जेल जाता जेल साहब जाता ना पानी खत्म बस रिसीव भी आ सकता असांजी चांहि पियो वर्कर आहे त चांहि जे रहे जाते चवंदो हेलो साइड पे